सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी रुखसार बेगम हिकिड़े ॾींहं में ॻोठ वारनि मूंखे ओपरो करे छॾियो आहे। हाणे त ईअं थो लॻे ॼण ही ॻोठ ही घर मुंहिंजो ई न हुजे, ॼण मां त को विलायत मां आयो आहियां। हर माण्हू मूंखे अहिड़ियुनि नज़रुनि सां थो ॾिसे ॼण मां हुननि जो हमदर्द न पर दुश्मन हुजां। साईं, हुननि तव्हांखे ओपरो न कयो आहे, हुननि त पाण खे ओपरो करे छॾियो आहे, जेके पंहिंजी क़िस्मत खे पाण ठुकराइण चाहिनि था। काश वो हक़ीक़त खे समझी वठनि, पर ख़बर न आहे तलाए छो उन जूं अखियूं पूरियल आहिनि, जॾहिं त भयानक मुस्तक़बिल उन्हनि जे साम्हूं हू पंहिंजे लाइ त कुझु बि न करे सघिया, पर घटि में घटि पंहिंजे ईंदड़ नसुल लाइ कुझु कनि। पाण लाइ हिकु बहितरीन मुस्तक़बिल लाइ छो नथा सोचनि? छा हिननि माण्हुनि खे गंदगीअ में रहण जी आदत पइजी वई आहे, जॾहिं त इहा बि सभिनी खे ख़बर आहे त असां सभु पाण में गॾिजी हिक मुठ थियूं त हिननि ज़ालिमनि खे तड़े कढण में देरी कान लॻंदी। कुझु ॾींहंनि जी तकलीफ़ खां पोइ जेकॾहिं असांखे सदियुनि ताईं सुकून मिले त छा इहो सौदो सस्तो न आहे? पोइ असां ख़ामोश छो वेठा आहियूं? या त असां इहो था सोचूं त कुदरत वारे जे तरफ़ां असांजे मथां को अलहाम थींदो, या वरी को पैगंबर ईंदो जेको असांखे हक़ ऐं सच जी राह ते वठी वेंदो। छा असां उन इंतज़ार में वेठा आहियूं? आख़िर असां कंहिंजे इंतज़ार में वेठल आहियूं? छो नथा पंहिंजे हक़नि लाइ विढ़ूं? छो नथा हिकु मुठ थियूं? रुखसार बेगम, इहो सभु कुझु न थियणु इहा ई असांजी जहालत जी निशानी आहे, ऐं इहा ई जहालत असांजे क़ौम जे ज़हननि में समाइजी वई आहे, जेका अञा सदियुनि ताईं हलंदी। हिन क़ौम जो कुझु बि न थींदो, जेका क़ौम पंहिंजे हक़नि लाइ पंहिंजा घर छॾण लाइ तयारु न आहे, उहा क़ौम सदियुनि ताईं गुलाम रहंदी। मीरा, दुआ कर त सुभाणे जो सिंध खैरान सां भरे, जेकॾहिं रईस गफ़ार ख़ान हिननि जे हथां मारिजी वियो न त पोइ कमाल ख़ान ज़ुल्म जी अहिड़ी बाज़ार गरम कंदो, अहिड़ी त बाज़ार गरम कंदो जो इन ज़ुल्म खां को बि शख़्स बची न सघंदो। रईस गफ़ार ख़ान जी ताक़त तूं है, जेकर तूं हिननि ज़ालिमनि खे हथ न ॾीं हा त अॼु कॾहिं बि रईस कमज़ोर न पिया। मीरा, जॾहिं तूं कैद में हुई त तोखां सवाइ मां आज़ादी वारी ॿाहिरि ज़िंदगी कीअं थो गुज़ारे सघां? तूं ॿाहिरि हुजी हा त मूंखे छॾाइण जे लाइ को न को हीलो वसीलो करे वठी हा रबन, पर हाणे त असां ॿई हिननि ज़ालिमनि जे रहमो करम ते आहियूं। हीअ छॾण त ॿिन्हिनि जी मर्ज़ी, ऐं जे मारण था ॿिन्हिनि जी मर्ज़ी। मीरा, जिंदगी मौत तो अल्लाह जे वस आहे,
लेकिन ही चाहन भी तो असांखे नथा मारे सघां जेसि ताईं उतां मथां लिखिजी नथो अचे। इहो त आहे रमन, पर पोइ बि चवंदा आहिनि त एहतियात करणु लाज़मी हूंदो आहे। मीरा, जॾहिं क़ैद में हुई ऐं मां इहो ॿुधो, मुंहिंजो त अकुल कमु करण ई छॾे वियो। मां त ॾींहुं राति इहो ई सोचां पियो ऐं इहो ई चाहियां पियो त मां कीअं बि करे तो वटि अची पियो अचां। हो त पहुची वियो आहीं, पर हाणे सोच त हितां कीअं निकिरजी। मालिक साईं चाहियो त हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजी क़ैद मां बि निकिरी हलंदासीं। पहिरां त वरी बि हितां निकिरण जो आसरो हुयो, पर हाणे त उन्हनि सालमनि तोखे बि ज़ंजीरनि में जकड़े छॾियो आहे। ये ज़ंजीरूं भी खुली वेंदियूं मीरा, ये क़ैद भी ख़त्म थींदी। तमामु जल्द असां आज़ाद हवा में घुमंदासीं। मुंहिंजो सुभाणे फ़ैसिलो आहे, ॻोठ जो हर हिकु माण्हू ख़ुशि आहे, बसि रुॻो हिकिड़ो माण्हू उदास आहे। रईस गफ़ार खान ई उदास हूंदो। हा कुंज, रईस गफ़ार खे कॾहिं बि मूं एतिरो उदास नाहे ॾिठो जेको अॼु शाम जो उदास हुयो। कालू ऐं रईस गफ़ार खान ॻोठ जी घिटियनि में निकिरी पिया ऐं हर माण्हू रईस खां नज़रूं चुराइण लॻो। उन वक़्तु मां घिटी मां गुज़रियमि ऐं वञी रईस सां हथ मिलायमि। मूंखे ॾिसी रईस जूं अखियूं भरिजी आयूं ऐं ॻोठ वारनि तरफ़ इशारो करे मूंखे इहो चयाईं, वारस, मूं हिननि जो छा बिगाड़ियो आहे जो ही मूंखां मोही मोड़े विया? बाबा साईं, ही इन ॻाल्हि खे नथा सम्झनि। आख़िर हीअ क़ौम हक़ीक़त खे कॾहिं सम्झंदी? जॾहिं असांजो नस्ल ई तबाह थी वेंदो ऐं पूरी क़ौम खे गुलाम बणाए ज़ंजीरनि में जकड़ियो वेंदो। चंद ज़ालिम असांजे हक़र मथां काबिज़ थी वेठा आहिनि। ही इन ॻाल्हि खे छो नथा सम्झनि? छो नथा हिकु थियनि? छो नथा असांजी ॻाल्हि खे सम्झनि? हिन क़ौम जे कननि ताईं असांजो आवाज़ कॾहिं पहुचंदो? छो ही ख़ामोश तमाशाई बणिजी घरनि में वेही रहिया आहिनि? इन्हनि जो ज़मीर कॾहिं जाॻंदो? इहा ॻाल्हि इन्हनि जे ज़हन में छो नथी वेहे त असांखे फ़िरक़नि ऐं पार्टियुनि में विरायो वियो आहे? सिर्फ़ चंद माण्हू पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर असांजी किरोड़नि जी आबादीअ खे बेवकूफ़ बणायूं वेठा आहिनि। ही पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कॾहिं कंदा? पंहिंजे अखियुनि सां वेठा था ॾिसनि त इन्हनि ज़ालिमनि असांजी जन्नत जहिड़ी धरतीअ खे दोज़ख बणाए छॾियो आहे। छो नथा उन्हनि जी रस्ता रोक कनि? मां रब पाक जो कसम खणी थो चवां, जेकॾहिं ही सभु पाण में गॾिजी हिकु थी वञनि त उन्हनि खे भॼाइण लाइ न साल लॻंदा न महीना, ही त चंद मिंटनि ऐं कलाकनि जो कमु आहे। पर मूंखे लॻे थो ईअं कोन थींदो। जेका क़ौम बेज़मीर बणिजी वञे न, उन्हनि जे हक़नि जी लताड़ ईअं ई थींदी जीअं हिते थिए पियो। मुंहिंजो उन वक़्तु मूं कसम खणी छॾी
त रईस जो को साथ ॾे या न ॾे, पर मां रईस जो साथ ॾींदुसि। बेग़रताई वारी ज़िंदगी खां बहितर आहे त इज़त जी मौत मरी वञूं। पूंज इज़त वारी मौत। वारिस, मुर्दा क़ौम जे विच में तव्हांजी कुर्बानी रायगा वेंदी ऐं तव्हांजे पोयां केर बि आवाज़ उथारण वारो न हूंदो। पूंज असांजे मरी वञण खां पोइ कंहिं हिक बि सच जो आवाज़ उथारियो त समझ जाए त अञा जोत जले थी। ऐं जॾहिं बि तूं परवाननि जी परवाज़ ॾिसी तोखे कसम आहे इन सिंध धरतीअ जो हिकु पल लाइ बि घर न वेजाए, न त हक़ न बख़्शींदो साईं कूंज। उन्हनि परवाननि सां पची हिन भूअ जी मिटी में मिली पाण खे अमर बणाए छॾिजांइ, पोइ असां हिन जनम भूमि जो कर्ज़ लाहे सघंदासीं। वो कमाल खान त वॾियूं ख़बरूं पियो करे, पर उन मथां मूंखे भरोसो न आहे। इन करे तूं पंहिंजे माण्हुनि खे पूरी तरह तयारु रखजांइ। उन में का बि हेठाई मथाई न थिए। उहा तुंहिंजे मथां ज़िम्मेवारी हूंदी मोहबत। बेफ़िक्र रहो बाबा साईं, हितां असां उकाब जूं नज़रूं खणी उते पुॼंदासीं। मोहबत उकाब जूं नज़रूं हुअणु घुरिजनि। बाबा साईं उहो शींहं त घटि तव्हां बि न आहियो। चमू तोखे त ख़बर आहे त मूंखे अजायूं तारीफ़ूं पसंदि न आहिनि हूंदियूं। तव्हांजे टीकरुनि ऐं लापरवाहीअ ते गफ़ार खान जे साम्हूं वेंदुसि त हू कुराड़ो शींहं मूंखे चीरे फाड़े हिटो कंदो। इन करे तव्हां में का बि लापरवाही ॾिसणु नथो चाहियां। जंहिं वक़्तु बि असां हितां निकिरूं त तव्हांजा हथियार लोट हुजनि, तव्हां जूं आङिरियूं टिगर ते हुजनि। जंहिं वक़्तु ख़तरो महसूसु कयो तव्हांजा हथियार बारूद जी बाहि विसाइण शुरू कनि। बाबा साईं, तव्हां पंहिंजी कावड़ ते काबू रखो। तव्हां जीअं चयो आहे असां उहे ई क़दम खणंदासीं। जेके बि तोखे हिन वक़्त ताईं मूं ॻाल्हियूं सम्झायूं आहिनि उहे पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ। बाक़ी सुबुह जो निकिरण वक़्तु जेके बि कमाल खान जे साम्हूं ॻाल्हियूं थियनि उन तरफ़ तूं सिर्फ़ कनु न ॾिजां, छो त उहो धोखो हूंदो। जेको कुझु मां तव्हांखे सम्झायो आहे सुभाणे इन्ही ॻाल्हि ते अमल थींदो, छो त सुभाणे असांखे पाण में ॻाल्हाइण जो वक़्तु ई कोन मिलंदो। असां सम्झी वियासीं, पूरो साथ कमाल खान जो ॾींदासीं। हैबत इन ॻाल्हि जी कहिड़ी गारंटी आहे जो सुभाणे कमाल खान असां सां धोखो न कंदो? छा मूं मथां तव्हांखे भरोसो न आहे? हैबत तो मथां पूरो भरोसो आहे, पर इन कमाल खान ते असांजो भरोसो न आहे। कमाल खान यारनि जो यार आहे। जेकर ईअं हुजे हा न मां बि कमाल खान जे मथां भरोसो न कयां हा। हैबत 28 ज़मीन जो आहे, उहो लिखी ॾियण वक़्तु फ़रिश्ते मिसल इंसान जो ईमान बि फिरी सघे थो। ऐं कमाल खान त पोइ शैतान माण्हू आहे। शैतान माण्हू जे साम्हूं का बि मिल्कियत माना नथी रखे। उन्ही खे ताक़त घुर्जे जिते हू कुझु किरोड़ ख़र्च कंदो आहे ऐं हा उन्ही खां पोइ 1000 किरोड़ कमाए वठंदो आहे। उहो त आहे, पर हिकु चकर जेकॾहिं कमाल खान सां मिलाई हा त हिन वक़्तु कमाल खान सां मिलणु ख़तरे खां ख़ाली न आहे। असां मथां बि शक अची सघे थो। इन्ही करे कमाल खान सां मिलणु छॾे ॾियो। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो, तव्हांखे मूं मथां भरोसो आहे? हैबत तो मथां पूरो भरोसो आहे। ईअं ई कमाल खान जे मथां मूंखे पूरो भरोसो आहे। मूंसां धोखो कॾहिं कोन थींदो ऐं मां ना ई तव्हां सां धोखो थियणु ॾींदुसि। इन्ही करे पंहिंजे कम ते ज़्यादा में ज़्यादा ध्यानु ॾियो त सुभाणे छा करिणो आहे। बिलाल, सुभाणे जो सवेर तूं असांजे ॻोठ निकिरी वञजां, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां, रस्ते में तोखे केरु ॾिसे न। सभिनी खां नज़रूं बचाए करे तूं उते पहुचजां, फ़ैसिले थियण जो इंतज़ारु कजां ऐं पूरी जांच करे पोइ निकिरजां। ख़बर त पए त फ़ैसिलो ख़ैरनि सां थी वञे थो या हिक ॿिए खे चीरे फाड़े सटनि था। ठीकु आहे अदा वठा, मां सुभाणे सवेरे निकिरी वेंदुसि। नाश्तो बि वञी कंहिं वाट जे होटल ते कंदुसि। सुभाणे सभु शैतान जा गुरू वञी उते गॾु थींदा। ख़ुदा ख़ैर करे। बाक़ी गफ़ार खान जो बचणु मुहाल आहे। जेकॾहिं तूं हली त पोइ गॾिजी निकिरूं अदा वठा। न, मूंखे ॿिए तरफ़ वञिणो आहे। तूं कंहिं तरफ़ वेंदे अदा वठा? हिकु अधूरो कमु रहियल आहे जंहिंखे वञी पूरो कंदुसि। किथे तूं रबनि खे छॾाइण लाइ त न वेंदे? हा बिलाल,
मां रबन खे छॾाइण जी कोशिश कंदुसि। जेकॾहिं तव्हां ॾींहं जो हाकिम खान जे ॻोठ में दाख़िल थींदव तव्हांखे उहे ज़िंदा छॾे ॾींदा? बिलाल, इन वक़्तु कमाल खान ऐं हाकिम खान जो पूरो ख़्यालु गफ़ार खान खे ख़तमु करण जो हूंदो। हू पंहिंजी पूरी ताक़त साण करे होॾां निकिरी वेंदा। मूंखे पूरी पक आहे त हिकु ॿ माण्हू रबन जे पारे लाइ ज़रूरु छॾींदा। उन्हनि खे पूरो करे रबन खे छॾाइण मूं लाइ को मसइलो न हूंदो। जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे। तूं पंहिंजो ख़्यालु करे उन तरफ़ निकिरी वञा, बाक़ी मुंहिंजे लाइ परेशान न थी जा। मां हाकिम खान जे ॻोठ जी घिटी खां वाक़ुफ़ु थी चुको आहियां। मूंखे किथां ॻोठ में दाख़िल थियणो आहे, किथां न थियणो, उहा मूंखे सॼी ख़बर आहे। ओ मोहन भागा आराम सां वेही चाहे पियो। केड़ी पाया बाह लगन था जो वठा खणी कई था। माई वडी गफ़ार खान जो हुकुम आहे ऐं अॼु उनजो फ़ैसिलो आहे। जेको इन फ़ैसिले में न वेंदो उनखे बथी खणी वेंदा हितां। फैसला तो रोज थींदा, पोइ छा तव्हांखे हर फैसले में घुराईंदो आहे? ही सभिनीनि फ़ैसिलनि खां मुख़्तलिफ़ फ़ैसिलो आहे। पहिरियां कमाल खान खे ॻोठ मां भॼाए कढियोसीं, हाणे वरी उनखे रहण जी ॻाल्हि पिया कयूं। हू ॿीहर रहंदो त पोइ तव्हांखे पादर न हणंदो? सोटा मीर ही खुशबू पादरनि में आहे, तॾहिं त कमाल खान जो पासो पिया वठनि। पोइ सोट मां फ़ैसिले ते वञा? न फ़ैसिले ते वञण जी का बि ज़रूरत न आहे। फ़ैसिले में असांजो छा? अमीर तू घर में वे, ये असांजे ॻोठ जो फ़ैसिलो आहे। जेकॾहिं गोलियूं हलियूं न त पोइ लिकण जी चाह बि न मिलंदई। बाबा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां घर वियां थो। मामा पोइ मां बि न हलंदुसि। मां त फ़ैसिले ते वञां थो। जेकॾहिं मुंहिंजो पुटु घर वेठो त ख़ैर आहे, तोखे फ़ैसिले ते हलणो आहे अब्बास। मां फ़ैसिले ते हलंदुसि। मां पीरू जीअं डिॼणो थोरी आहियां। तूं जीअं डिॼणो नाही, पर हिते फायरिंगूं थींदियूं, गोलियूं हलंदियूं। बाबा पाण फ़ैसिले ते नथा हलूं, ही भले हले हेॾे अपन लिकी वियो। मां बि नथो वञां, ज़रूरत कान्हे। हाकिम खान उते माण्हू छॾे हलंदे या सभई माण्हू पाण सां गॾु वठी हलंदे? पोयां हमरान खे विहारे छा कंदासीं कमाल खान? असुल ख़तरो त उन तरफ़ आहे। ओठो अञा आज़ादु आहे। छा हू रबन खे छॾाइण जी कोशिश कोन कंदो? रबन में ओठे जो को बि मक़सदु न आहे। पोइ हू पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में कीअं विझंदो ऐं असांजे ॻोठ जो रुख कीअं कंदो? पोइ बि बाबा साईं रबन जे मथां हिकिड़ो हमराज छॾे हलो, इहा लापरवाही कोन कंदासीं। ठीकु आहे मोहब, हिकु हमराह खे उते छॾ ऐं ॿियनि खे खणिजां। अदा जे तरफ़ खां फुल तयारी थियल हूंदी हाकिम खान। जहिड़े ते कोन था हलूं कमाल खान, ॻाल्हियुनि लाइ हलूं था। ऐं गफ़ार खान जो वाइदो थियल आहे त उते असांखे को बि नुक़सानु कोन पहुचंदो। छा तोखे अदे गफ़ार खान जे वाइदे ते एतिरो यकीन आहे? कमाल खान तोखां बि वधीक उन ते भरवसो आहे। काश तुंहिंजी जॻह ते गफ़ार खान मूंखां पनाह वठे हा त पोइ मां पंहिंजे ॻोठ जूं वागूं उन ई हवाले करे छॾियां हा ऐं पोइ ॻोठ खे गफ़ार खान कुझु महीननि में जन्नत बणाए छॾे हा। असांजो ॻोठ ई जॾहिं दोज़ख बणियल आहे त पोइ तवारो ॻोठ जन्नत कीअं बणिजे हा? कमाल खान सच इहो आहे त तव्हांजे ॻोठ खे दोज़ख बणाइण वारा तूं ई ओठो आहियो। उन में गफ़ार खान जो को बि ॾोह न आहे। आमिर तूं उतां किथे हल ऐं जेके बि ॻोठ वारा अचनि उन्हनि खे इज़त सां विहारींदो वञ। अॼु ई मुंहिंजी ज़िंदगी जो वॾे में वॾो फ़ैसिलो आहे। अदा साईं मालिक तव्हांजे सिर ॾे ख़ैरु करे, तव्हां जूं ओताकूं हलंदियूं रहंदियूं ऐं तव्हांजा फ़ैसिला हलंदा रहंदा। आमिर असांजे हर माण्हूअ में दोखो मकर फ़रेब समाइजी वियो आहे। हर माण्हू पंहिंजी ज़ात में गर्क थी वियो आहे। जेको माण्हू अॻिते निकिरी वियो आहे न उहो चवे थो त मां अञा बि अॻिते निकिरां, ऐं जेको पोइते धिकिजी वियो आहे उहो बि अॻिते निकिरण लाइ फड़कियूं थो हणे। हर माण्हू
हिक ॿिए जे मुक़ाबले में अची वियो आहे। तूं ई सोच, उते ओताकूं हली सघनि थियूं? बस तूं दुआ घुर त खेर थी वञे, पोइ ही ॻोठ छॾे हमेशह हमेशह लाइ शहर हलंदासीं। जीअं तव्हांखे मुनासिब लॻे अदा साईं। मां त सॼी उमिरि इहा कोशिश कई त हिते अमुन थिए, हर माण्हू हिक ॿिए सां प्यार ऐं मोहबत सां रहे, ही एके ऐं ॿधीअ में रहनि। पर ही एॾा जाहिल थी विया आहिनि जो को ज़ालिम हिकिड़े खे पादर बीठो थो आणे त ॿियो उन जो तमाशो बीठो थो ॾिसे। हाणे तूं ई ॿुधा त उन क़ौम जो छा थींदो जंहिंजो शऊर ई मरी चुको आहे। हू पंहिंजी ज़ात में गर्क थी विया आहिनि। काश मां हिन क़ौम जा कहिड़ा सूर पिटिया हिन क़ौम में पैदा ई न थिया हा त एतिरा सूर ई न ॾिसां हा। असांजी दुश्मनी वारो सिलसिलो ख़त्म ई नथो थिए। पलाहन मथां पलाहन कंदा था वञूं, नस्लुनि जा नस्ल इन दुश्मनी जे वर चढ़ी विया, पर इहा दुश्मनी खुटे ई कान थी। हाँ रबन, इहा दुश्मनी ख़त्म थियण वारी न आहे। हाणे त पलांद में असांखे बि मारियो वेंदो। मूं तरफ़ त कंहिंजो बि पलांद नथो रहे। उहे बि असांखे मारियो वेंदो मीरा, सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी ताक़त ॾेखारण लाइ। इहे ज़ालिम अहिड़ो त ॾाकाओ पखेड़ींदा त जीअं को बि उन जे साम्हूं उथी न बीहे। रबन, ग़रीब माण्हू ख़ामोश रहण खां सवाइ ॿियो छा थो करे सघे? मीरा, तोखे हिते को बि ग़रीब न मिलंदो। हर माण्हू ज़ालिम बणिजी चुको आहे, पाण खां कमज़ोर मथां ज़ुल्म थो करे। ऐं इहा ई जहालत सालनि ऐं सदियुनि ताईं ईअं ई हलंदी रहंदी। जेकॾहिं असां में इहा जहालत न हुजे हा त पोइ असां खां केर बि वधीक ताक़तवर न आहे। चंद ॾींहंनि लाइ ॻोठ जे माण्हू पाण में ॿधी कई त असां हाकिम खान ऐं कमाल खान जहिड़े माण्हूअ खे ॻोठ मां टोड़ाए कढियोसीं। ऐं ताक़त जो मुज़ाहिरो सभिनी पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। जेकॾहिं असां सभु गॾिजी हिकु मुठ बणिजूं था त असां में केतिरी ताक़त आहे। ऐं उन ताक़त खे असां हमेशह लाइ बरक़रार न रखे सघियासीं, छो त असां बेग़ैरत बणिजी विया आहियूं। काश जेकॾहिं असां में क़ौमी गैरत जागी पए त चंद ई ॾींहंनि में ज़ालिमनि खे त डोड़ाए कढूं। पर न, इहो न थींदो। आमिर, तूं ओताक ते हल, पर मुंहिंजी आख़िरी वसियत ॿुधियूं वञ। जेकॾहिं उते मारिन न मूंखे त तूं का बि मज़ाहमत न कजाए ऐं मुंहिंजे जिस्म खे तड़पंदे ॾिसी उतां निकिरी वञजाए ऐं पंहिंजी भेण खे वठी हमेशह लाइ ही ॻोठ छॾियूं हलियो वञजाए। अदा साईं, तव्हांखे तव्हांजे ॻोठ वारनि जे साम्हूं तव्हांखे कुझु बि नथा करे सघनि। कमाल हाकिम ॼाणनि था त मां जाहिलनि जे विच में आहियां। ही उहे जाहिल आहिनि जेके मुंहिंजे मौत जो तमाशो त ॾिसी सघनि था, पर कंदा कुझु बि कोन। हूअं बि मुंहिंजे पलांद करण जी त उन्हनि में हिम्मत कान्हे, पर हू मुंहिंजे लाइ हिकु मुठ बणिजी आवाज़ बि कोन उथारींदा।
जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां ख़तरो महसूसु कयो था त पोइ ॻाल्हियुनि में न वञिजो अदा साईं। मां ॻाल्हियुनि में वेंदुसि ऐं उन्हनि जो ज़मीर जाॻाइण जी कोशिश कंदुसि। जेकॾहिं उहो मूंखे मारे था विझनि ऐं ॻोठ वारनि जी गैरत जाॻी पए त मूला इहो मौत जो सौदो महांगो कोन हूंदो। जेकॾहिं मुंहिंजे मौत सां मुंहिंजी क़ौम जी गैरत जाॻी थी त मूंखे कसम पैदा करण वारे जी ज़ात जो मां हिन क़ौम लाइ 100 बार मरण लाइ तयारु आहियां। हिते जेके बि ॻाल्हियूं थियूं न उन्हनि ॻाल्हियुनि जी रुखसार बेगम खे ख़बर न पवे। तूं हाणे उतां किथे हल ऐं उते मुंहिंजो इंतज़ारु कजांइ। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।